पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो टेलीफोनिक राब्तो मौजूदा सियासी सूरतहाल बोर्ड ऐं परॾेही पॉलिसी बाबति ॻाल्हियो। पीपल्स पार्टी नून लीग विच में सियासी माहौल खे गरम करण बदिरां हिन वक़्ति बोर्ड मुतासिरनि जी बहाली ते ध्यानु ॾियणु घुरिजे। इन समूरे मामले जे करे वफ़ाक़ी वज़ीर सदर आसिम ज़रदारी वटि मिलण आया हुआ। पीपी चेयरमैन जी तजवीज़ हुई त बोर्ड मुतासिरनि जी बहाली जे लाइ आलमी बिरादरी खां इमदाद जी अपील कई वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी तजवीज़ से नाराज़ थियण जी का बि ज़रूरत न हुई। वॾे वज़ीर जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणो त सदर सां जेकॾहिं वफ़ाक़ी वज़ीर मुलाक़ात कनि था तो उनमें को हर्ज नाहे। मौजूदा हालतुनि में वफ़ाक़ी वज़ीर जेकॾहिं सदर सां मिलनि था तो ज़रूर का अहम ॻाल्हि हूंदी। हिन वक़्तु मुल्क में सियासी माहौल खे गरमाइण बदिरां इतिहाद जी ज़रूरत आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी के सीनियर अॻवाननि जो हंगामी इजलास तलब करे वरितो। इजलास में मुस्लिम नून सां जारी छिकताण बाबति हिकमत अमली तय कई वेंदी। इजलास में सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी मेंबरनि समेत सीनियर क़यादत वीडियो लिंक ज़रिए शिरकत कंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी सदर आसिम ज़रदारी ऐं हुकूमती वफ़द जे विच में थियल मुलाक़ात ते पार्टी अॻवाननि खे एतमाद वठंदो। डेर इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 7 दहशतगर्द जनम विड़ा मेजर शहीदा इख्तियार मौजूद। द्राबन में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन में भारतीय माइती याफ्ता 7 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी ॾेवड़ दौरान पाक फौज जो मेजर सिप्तैन हैदर शहीद थी वियो। मारिजियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। सिक्योरिटी फोर्सेस भारतीय सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी जो नासूर पाणा पटण जे लाइ पुरज़म। शहीद मेजर सिप्तैन हैदर जी चकलाला डिवीज़न में जनाज़े नमाज़ अदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं ॿियनि जी शिरकत। शहीद मेजर खे कोयटा में फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वेंदो। पाकिस्तान वटि वसीलनि जी न पर पॉलिसी रिथाबंदी जी खोट आहे। क़ौम जी तरक़ी जे लाइ बहितर मैनेजमेंट निज़ामी क़यादत जे इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। रिथाबंदी ऐं तरक़ी वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जो कराची में मैनेजमेंट एसोसिएशन ऑफ पाकिस्तान लीडरशिप कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त पाकिस्तान अंडर डेवलप नाहे पर अंडर मैनेज मुल्क आहे। रिथाबंदी ऐं कारकर्दगी ते ध्यानु ॾियणो पवंदो। हुकूमत नौजवाननि खे जदीद स्किल सेखारण ते सीड़पकारी करे रही आहे। IMF पाकिस्तानी अख्तियारनि जे विच में स्टाफ लेवल मुआहदे में अहम अॻभराई। IMF जी पधिराई मौजूदु प्रोग्राम ते अमल हुकूमत जे वाइदनि तहत जारी आहे। ॻाल्हियुनि में केतिरनि ई अहम मामलनि ते अॻभराई थी आहे जिन में मालियाती नज़्म ज़ब्त बरक़रार रखंदे बोर्ड मुतासिरनि जी बहाली में मदद, नाणे जे ज़ख़ीरनि खे स्टेट बैंक जे मुक़रर हदफ़ अंदरि रखण जे लाइ मुहतात मालियाती पॉलिसी शामिल आहिनि। इसराइली हमास जे विच में अमन मुआहदे मंसूबे जो पहिरियों मरहलो तय थी वियो। ॿिन्ही धुरियुनि मुआहदे जे पहिरें मरहले ते सयूं करे छॾियूं। अमरीकी सदर चयो आहे त इसराइली हमास अमन मंसूबे जे पहिरें मरहले ते सयूं करे छॾियूं आहिनि। इसराइल समूरनि पड़ोसी मुल्कनि ऐं अमरीका जे लाइ अज़ीम ॾींहुं आहे। कतर, मिस्र ऐं तुर्की जी महिरबानी जिन तारीख़ी बेमिसाल मुआहदे खे मुमकिन बणायो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू चयो त इसराइली अरगुमालिन खे घर पहुचाईंदा। हमास जो चवणु आहे त गज़ा जे जंग जे ख़ात्मे, इसराइली फ़ौज जी वापसी ऐं अरगुमालिन जी मटासटा खे महफ़ूज़ बणाइण लाइ मुआहदो तय थी वियो आहे। इसराइल खे मुआहदे जी समूरनि शर्तुनि ते मुकमल अमल जे लाइ पाबंद कयो वञे। विच ओभर में अमन जो तारीख़ी मौक़ियो आहे। वज़ीर आज़म पारां गज़ा जंगबंदी मुआहदे जी आजियां। शहबाज शरीफ़ चयो आहे त आलमी बिरादरी क़ाबिज़ ताक़तुनि ऐं गैर क़ानूनी आबादकारी कंदड़नि खे जवाबदा बणाए। जंगबंदी जे लाइ मिस्र, कतर ऐं तुर्किया मुआहदे जे लाइ अणखुट कोशिशूं कयूं। फ़लस्तीनियुनि जेके तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं उहे ॿीहर न वरछाइण घुरिजनि। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल पारां गज़ा जंगबंदी मुआहदे जी आजियां धुरियुनि खे मुआहदे जी शर्तुनि ते मुकमल पासदारी जी अपील। एंटोनियो गुतेरेस चयो त मुस्तक़िल जंगबंदी खे यकीनी बणायो वञे ऐं जंग हमेशह लाइ बंदि थियणु घुरिजे। गज़ा में इंसानी इमदाद ऐं ज़रूरी वापार सामान जी दाख़िला खे यकीनी बणायो वञे। इसराइलियुनि ऐं फ़लस्तीनियुनि खे अमन सां रहण लाइ
ॿ रियासती हल ॾांहुं वियो वञे। क़तरी वॾी वज़ारत जो चवणु आहे त गज़ा जंगबंदी जे पहिरें मरहले ते मुआइदो तइ थी वियो आहे। मुआइदे तहत जंग जे ख़ात्मे, इसराईली यरगुमालियुनि, फ़लस्तीनी क़ैदियुनि जी आज़ादी ऐं इमदाद जी फ़राहमी मुमकिन थींदी।